तेज़ीअ सां वधंदड़ हिन टेक्नोलॉजीअ जे दौर दुनिया खे सोढ़ो करे मुफ़ासिलनि खे घटाए छॾियो आहे। अॻे माण्हू एतिरो पंहिंजे ॻोठनि बाबति बि वाक़ुफ़ न हूंदा हुआ जेतिरो अॼुकल्ह मुल्कनि बाबति आहिनि। इंटरनेट जे अचण ऐं उन जे मोबाइल ताईं पहुचण जे सफ़र खां पोइ दुनिया हर माण्हूअ जे हथ में अची चुकी आहे। अहिड़ी टेक्नोलॉजी खां अॻु माण्हुनि जी भेट पंहिंजे ई समाज में मौजूदु ॿियनि माण्हुनि सां हूंदी हुई या खणी थोरो घणो पंहिंजे खिते जे माण्हुनि सां, जेका हाणे वधी दुनिया जी लेवल ताईं पहुची चुकी आहे। ॿी टेक्नोलॉजी पंहिंजी जाइ ते, पर मोबाइल ऐं इंटरनेट टेक्नोलॉजी माण्हुनि में एतिरी जाइ वालारे चुकी आहे जो हाणे कंहिं जो बि उन खां सवाइ गुज़र ॾुखियो बणिजी वियो आहे। जदीद टेक्नोलॉजी जे दौर में समाजी राब्ता बि सवले में सवला बणिजी विया आहिनि। समाजी राब्तनि वारी मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ते लखें करोड़े माण्हू हिक ई वक़्तु हिक ॿिए सां पंहिंजे मुख़्तलिफ़ ख़्यालनि जो इज़हार करे सघनि था, जेका मांधाण फ़ाइदेमंद सां गॾु नुक़सानकार बि साबित थिए थी। अॼु असां सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ असरनि जी भेट करे उन्हनि जे फ़ाइदनि ऐं नुक़साननि खे विरहायो या उन्हनि खे जाचण जी कोशिश कई आहे, जेकी अव्हां सां वंड कजनि था। अहिड़ी भेट खां पोइ तव्हां खे बि इहो ॼाणण में मदद मिलंदी त तव्हां कहिड़े क़िस्म जे फ़ाइदनि या नुक़साननि सां गॾु रहो था। सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जा मुख़्तलिफ़ ऐं केतिरा ई फ़ाइदा तोड़े नुक़सान थी सघनि था, जेकी अलॻि अलॻि फ़र्दी या इज्तिमाही सतह ते बि हूंदा आहिनि। पर असां टिनि आम ऐं वॾनि फ़ाइदनि तोड़े नुक़साननि जी निशानदही कंदासीं। सभ खां पहिरियों ॻाल्हि कयूं था सोशल मीडिया जे हाकारी इस्तेमाल या फ़ाइदनि जी। सोशल मीडिया जो बुनियादी ऐं सभ खां वॾो फ़ाइदो इहो आहे त हर माण्हू पंहिंजे कुटुंब, मिटनि माइटनि, दोस्तनि तोड़े बिरादरीअ सां जुड़ियल रहे थो, जंहिंसां समाजी लाॻापन जे ज़रिए अकेलाईअ जो अहसासु ख़तमु थींदो आहे ऐं हिक ॿिए जी सूरत हाल बाबति बाख़बर रहण जो सबबु बणिजे थो। सोशल मीडिया जे हाकारी असरनि में कहिड़े बि मौज़ूअ, सिहत, रांदियुनि, शोबिज़, तालीम ऐं ॿियनि बाबति फौरी ॼाण मिलंदी रहंदी आहे। इन जी मदद सां माण्हू हर समाजी, मुल्की तोड़े गैर मुल्की सूरत हाल बाबति बि हर वक़्तु बाख़बर रहे थो। टियों फ़ाइदो इहो आहे त सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स मुख़्तलिफ़ कम्युनिटीज़ जी ख़िदमतुनि खे आम कंदा आहिनि, जंहिंजे करे हिक जहिड़ा तजुर्बा रखंदड़ माण्हू हिक ॿिए जी मदद करे सघनि था। कंहिं बि माण्हूअ खे कंहिं बि ॻाल्हि बाबति अणॼाणाई आहे त उहो कंहिं जी बि मदद वठी सघे थो। हाणे अचूं था इन्हनि जे नाकारी असरनि या नुक़साननि जे पासे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट्स जो हद खां वधीक या ज़रूरत खां सवाइ इस्तेमाल नज़र ईंदड़ ॿियनि जी ज़ाहिरी तौर कामिल, खुशगवार ऐं बहितरीन ज़िंदगीअ सां भेट जो नतीजो बणिजे थो, जंहिंजे करे कुझु माण्हुनि लाइ इहो उत्साह जो सबबु बि बणिबो आहे, जॾहिं त घणे क़दुरु पंहिंजूं हालतूं न मटाए सघंदड़ माण्हू डिप्रेशन, बेक़रारी या घटि ख़ुदि एतमादीअ जो शिकार बणिजी वञनि था। अहिड़ी सूरत हाल में अहसास कमतरी पैदा थिए थी, जेका इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल ताईं पहुचंदी आहे। स्क्रीन ते नज़र ईंदड़ मंज़र हिक आंगुर सां मथे करे सेकंडनि खां बि घटि वक़्त में माण्हू मुख़्तलिफ़ करे सघे थो, जंहिंजे करे दिमाग़ खे हिक ई वक़्तु फौरी तौर ते हाकारी ऐं नाकारी शयूं सोचण ऐं इहा कैफ़ियत पैदा करण जी ज़रूरत पवे थी, जेका निंड सां गॾु दिमाग़ी कमकार में खलल जो बि सबबु बणिबी आहे, जंहिंसां सिहत जा मसइला पैदा थियनि था। सोशल मीडिया एप्स जो गुंडागर्दी, हिरासा करण तोड़े ब्लैकमेलिंग लाइ बि सवलाईअ सां इस्तेमालु थिए थो, जंहिंजे करे माण्हूअ जी ज़ाती ज़िंदगीअ ते वॾा ऐं नाकारी असर पवनि था। इहो त तय आहे त घर, मुआशिरे ऐं समाज जे माहौल ऐं सोशल मीडिया जे माहौल में तमामु घणो फ़र्क़ु आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट्स ते ख़्यालनि जी दुनिया जो वजूद घणो आहे, जंहिंजे करे बि ख़तरनाक नतीजा निकिरनि था। समाजी राब्तनि वारी वेबसाइट्स जे हाकारी इस्तेमाल, हद अंदरि इस्तेमाल तोड़े ज़िंदगीअ में मुदाख़लत खां बग़ैर इस्तेमाल सां नुक़साननि खां बची सघिजे थो।